मातली शहर के एक शादी हाल में मजहबी जमायत पारां गरीब खानदान से वास्तो रखंदड़ 14 जोड़न की इज्तिमाही शादियुनि वारी शानदार तकरीब मुनक़द कई वई, जंहिं दौरान न्याणियुनि खे ॾाज सां नवाज़ियो वियो, जॾहिं त महिमान लाइ मानी जो भी ख़ास बंदोबस्त कयो वियो। असांजे शहर मातलीअ में ही 14 मासूमिन के नाले से 14 गरीब सादात मोमिनीन की शादी थी रही है, जंहिंजो ख़र्च मकतब सैयद साजिदीन कराची पाकिस्तान बर्दाश्त करे रहियो आहे, जंहिं 28 घरनि में अॼु ख़ुशी फैलाई आहे। उन ख़ुशी में असां ख़ुश आहियूं। तक़रीबन 1,05,000 रुपए की मालियत जो ॾाज है, जंहिंमें पेटी है, अलमारी है, सिलाई मशीन है, क्राकरी जा बर्तन हैं, कपड़ा हैं, सोलर फैन है, 2 बिस्तरा हैं, 2 खटू हैं। हम यही कहना चाहेंगे कि जो मुखय्यर हजरात हैं, जिनको अल्लाह ने तौफीक दी है, वो खुद अगर कर सकते हैं कार खैर में खर्च तो खुद करें। बहुत सारी बच्चियाँ हैं, बहुत सारे बच्चे हैं जो अपनी माली गुर्बत की वजह से, हालात की वजह से अभी तक वालिदैन अपने बच्चियों की शादी या बच्चों की शादी नहीं कर पा रहे। ही प्रोग्राम जो है 14 इज्तिमाही शादी नारो मकतब सैयद साजिदीन अलैहिस्सलाम कराची पाकिस्तान के तावन से, जंहिंजा महसूल जेके आहिनि सॼे पाकिस्तान जा अरशद हुसैन जाफ़री साहब आहिनि, उन्हनि जे कोशिशुनि सां जेके आहिनि इहे इज्तिमाही 14 शादियूं कयूं वयूं आहिनि। आम माण्हुनि खे बि खपे जेको सरंदी वारो आहे उहो बि जेको अॻिते वधे। कैमरा टीम सां गॾु बाबर चांग, धरती टीवी, मातली।